असां वारा छा था चवनि पीर वडेरा सरदार 16 दर्जा पढ़ी आ अञा 5 दर्जा जाम शोरे में रहियल अथसि मोबाइल जो सेट भी अथसि रहे भी हॉस्टल में आहे भी अकेली पर अञा 5 दर्जा रहियल अथसि पोइ पढ़ाईंदो में मां चवंदो आहियां नक कोन्हे या पाणी कोन्हे जे नक अथी त लूसण जो थी न्याणियूं विहार पियूं आहिनि न्याणियुनि खे एॾी देर कराई पई आहे पाण 70 साल जो कुराड़ो हड गुड भॼी पिया थी चंडा ॾंद ई कोन्हनि छड़ो ज़ाल मरेसि ऐं आस्ते चयोसि कन में ॾाॾा ॿी शादी कंदे काकड़ो कढंदो न नट न बुलट न सालन सारो न इंजन त बि चए थो हा हा मां अञा कंदुमि तूं मर बाक़ी न्याणीअ खे निकाह न कराए कई सौट कई मासात कई पुफाट वेठा आहिनि पर माण्हुनि शादियूं ऐं निकाह बंदि करे छॾिया वरी हुकूमत जो मुकारो दांगीअ सां वरी उन्हनि चयो त 8 सालनि खां पोइ कयो अॻु में न कजो जाॾे नज़र कर ताॾे असांखे कमीना ई कमीना था नज़र अचनि अॼु इरादो कयो सुन्नत मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदासीं बस मां ही अर्ज़ु कयां कुरान दो फरमाए कुल मता दुनिया कलील वल आखिरत खैर सोना नबी जो ये दुनिया ही माल ही मता ये जमीन आए कारोबार कई रोटन पे बोलाना पेट्रोल पंप फ्लोर मिलू शुगर मिलू ठही पयूं आहिनि कुतनि जूं भौंका आहिनि मालिक मरिया कन ठाहियूं पर न पुट न न्याणी मां जो दावा सां थो चवां कई कामोरा कई वडेरा कई एमपीए जन के न ॿार न बच्चो न पुट न धीअ तभी जो माल खे वरितो अथऊं त का शइ जीअरी हिन दुनिया में न छॾी अथऊं ख़ुदा जा बानऊ अल्लाह हिदायत करेव आयो भी अकेला आयो भी बीमार शुगर ब्लड प्रेशर दिल जो मर्ज न मिठो खाए न अणबो न सणबो को भी परावा माल खाए अल्लाह 8 9 ग्रेड खां वठी 22 ग्रेड ताईं तव्हां ऑफिसर ॾिसंदो चवंदो हिन दौर जा फिरौन ऐं कारून आहिनि एॾो वॾो माल चंद के 5-8 हूंदा जेके ख़ुदा जे नाले ते ॾींदा हूंदा के मस्जिद ठाराई या के मदरसे के ज़कात ख़ैरात ॾिनी न त टोटल बेदीन पहिरें नंबर जा इन हणी सॼी दुनिया खे निपोड़ियो आहे जे कबंद निपोड़बो आहे अॼु तव्हां इरादो कयो असांखे जेको ॿ रुपया रब ॾिना आहिनि उहे दीन ते क़ुर्बान कंदासीं फ़क़ीर अकेलो न सम्झ पाण खे इहो तुंहिंजो कचो मदरसो जंहिंमें लकड़ा विधासीं इंशाअल्लाह 6 महीननि में रब करीम आहे माण्हू सिधा थियनि माण्हुनि खे ॾोह कोन्हे हे ग़रीब ते वीचारा लख ॾियनि पर मिसकीन पेट पालण लाइ बि परेशान आहिनि ॿिज भाण पेट्रोल दवाऊं हर शइ आसमान सां न त ग़रीब ईअं छॾींदा अल्लाह वरी ग़रीब ई इलेक्शन में झुमरियूं हणंदा थी मुंहिंजो साईं तुंहिंजो साईं छो न जीए सदा जीए मरो पीज़र जो ढुक रोड भञंदो आहे मौलवी चरिया मौलवी बंद चरिया अॼु मैदान सां वॾेर अड़े वॾेरनि तव्हांजो जीअण कबर बि न ॾींदव ख़ुदा जो कसम मां पाण ॾिठो हिकिड़ी जाइ ते धरणो लॻल हुजे कब्रिस्तान जे भिक में रूसी 2 ट्रैक्टर अॼु कीण वारा बीठा हुजनि मां भी गाड़ी बिहारी मां जो झेड़ो वाला छाए अब छो बीठाओ कैसे फलाणो वडेरो कागज कढाया हुआ तो इन मुकाम में मुंहिंजा 10 वेसा अञा चढ़नि था ये ट्रैक्टर काए आयो आहे त इहो मां हिते हणंदुसि ऐं हिते मां ज़मीन ठाहींदुमि मां जो अखियुनि जे अॻियां मां गाॾी बीहारे सॼो मंज़र ॾिठो ग़रीब 100 खां वधीक क़ुरान रखियो वेठा त सभु तुंहिंजी आहे छड़ो कबर जी जॻह ॾे खैर वो त न मुड़ियो हर बराई पर तीलो न फुटो थोड़े वक्त में मरी वियो आहे पछाड़ीअ जा 2 साल अहिड़ा गुज़री
चेस मौलाना जो खट जे ताकतों हेठों तगारी रखी हिकु पेशाब कंदो हो रड़ियूं कंदो हो पर को बुधंदो कोन हो पुट वेझो न आया जरी मरिया खणी वेढ़े करे ऐं कब्र में सुमारियो अमीरो ऐं ज़ालिमो खुदा जो वास्तो थव एतिरी फाड़ियो माप जेतिरो तव्हां पहुची सघो सुभाणे मामलो ॿियो खुदा जो कसम आहे मां तव्हां को पुछां थो जेके ईद जी रात मरी आहे इन्हनि ईद जा कपिड़ा वरिता हूंदा या न ईद जा कपिड़ा बच्चनि जा ॿारनि जा पंहिंजा सुधा पिया ईद जी रात अल्लाह के प्यारा सुबुह जो जेके कपिड़ा पाइनि हा उन्हनि कफन जा कपिड़ा पाता जेके साबुण हणनि हा उन रत जे ॻाढ़े ई परूण थियल लाश कब्रुनि जे अंदरि सुम्ही पिया भुर्ट जे इलाइक़े जा मुस्लमानो फ़कीर जे इलाइक़े वारो साईं अब्दुर रहमान डगराज जे इलाइक़े वारो मां अवां खे छा ॿुधायां बसि अर्ज़ु करणी आयो आहे अशी ॾाढ़ी अशो पटको अल्लाह जो नालो अथव तो कुछ होश कयो पान के जगह ते रखो पान के टिकाणे ते रखो एतरो कयो जो सुभाणे मुंह ॾेई सघे उते सिफारिश कोन हलंदई न पुलिस न एसपी अॼु चवे तो एसपी मुंहिंजो कमिश्नर मुंहिंजो वज़ीर मुंहिंजो फलाणो माराया सुभाणे सभु माराए पर सुभाणे जेका तोसां थींदी उहा ख़ुदा थो ॼाणे